नाज़रीन ठट्टो मां मांखे अपडेट कंदालू रिपोर्ट करे रहा है जाहिद अमीर जोखियो गोठ लुधो खास के लिए यूसी गुलमंडा के रवासन अब्दुल रज़ाक खास के लिए सिकंदर अली खास के लिए कुर्बान अली खास के लिए अवामी प्रेस क्लब से प्रेस कॉन्फ्रेंस करने है जामवा जा रवासी गुलाम नबी गुलाम कादिर गुलाम रसूल और गुलाम हैदर जाखरो सोशल मीडिया से असां ते बेबुनियाद इल्ज़ाम हणी असांजी साख के ख़राब करे रहा आहिनि। हिननि चयो त असां मां अब्दुल रज़ाक खास के लिए देहमर खान में असकर वलद सोमार खास के लिए खां 3 एकड़ 23 घंटा ज़मीन ख़रीद कई है जिनजो खातो और समूरो रिकॉर्ड मौजूद है। बाक़ी गुलाम कादिर जाखरो वारनि जी ज़मीन से असांजो को भी वास्तो कोन्हे, न ही असां संदन 8 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो है और न वरी को अहिड़ो इरादो रखूं था। इन्हनि चयो त इल्ज़ाम हणंदड़ ख़ुदि असांजे खाते वारी ज़मीन असांखे आबाद करण नथा ॾियनि ऐं भतो था घुरनि। इन्हनि चयो त असां मथां कूड़ा इल्ज़ाम हणंदड़ गुलाम कादिर जाखरो वारा चेयरमैन यूसी गुलमंड गुलाम नबी ख़ास के लिए पिण कूड़ा इल्ज़ाम हणी संदसि साख ख़राब करे रहा आहिनि। हालांकि असांजी ज़मीन तोड़े जाखरनि जी ज़मीन सां यूसी चेयरमैन जो को वास्तो कोन्हे। उन्हनि चयो त यूसी गुलमंड जो चेयरमैन हिकु सुठी किरदार जो मालिक ऐं अवाम दोस्त इंसान है। मज़कूरा ॾोहारी माण्हू हरू भरू असांखे ब्लैकमेल करे रहा आहिनि। इन्हनि चयो त मज़कूरा माण्हू ॼाणी बुझी इलाइक़े में खूनरेज़ी करणु चाहिनि था। हिन SSP ठट्टो DC ठट्टो चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि वसवारनि खां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जी घुर कई आहे।